दोस्तों अज जी अपडेट में सभी दोस्तन के खुश आमदीद। अब जी अपडेट है एक बेहतरीन ड्रामे ते यानी पापनगर ड्रामे जी एक ज़बरदस्त अपडेट तक ॾियण वारो आहियां। इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा ऐं थी सके तो उदासी टेक यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों पापनगर जी अपडेट्स मां बार बार तक न्यू अपडेट्स अॻ जी कहानी ॿुधाईंदो थो अचां हर वक़फ़न बवक़फ़न अज हिकड़ी बी अपडेट्स भी ॾींदासीं। तो काफ़ी दोस्तन जा कमेंट आया पंहिंजा वे ड्रामे के बारे में। दोस्तों पंहिंजा वे ड्रामो 9 महीनों जुलाई बीत चुको है 18 तारीख़ भी अचण वाली है। तमाम जल्द तुम ॾिसंदो हाँ दोस्तों मतलब एक पंहिंजा वेरी जी शूटिंग जा वीडियो वगैरह मेकिंग वीडियो असांजे साम्हूं अचण वारा आहिनि ऐं थी सके तो हिन टाइम फुल तैयारियों फाइनल थी चुकियूं आहिनि। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वेरी ड्रामो एक ज़बरदस्त आज़म मैंगल जो ड्रामो है। ऐं पापनगर में दोस्तों शेरदिल ऐं जेको अब्बास गुल ऐं राबेल इन जी जेको टिनी जी एक मेन कहानी है। होॾां वरी जेको है दोस्तों बराज खान पंहिंजे ज़ालिम वज़ीर के हिसाब से भी उन जी भी एक ज़बरदस्त करेक्टर आ, पर उन्हीं के टक्कर ॾियण वारा जवान भी हिन ड्रामे में मौजूद आहिनि। यानी ही एक ड्रामो तकरार ड्रामे जहिड़ो ड्रामो थी सके तो अॻिते जीअं जीअं जी कहानी वधी रही आहे ऐं ओॾा ही रुख हिन ड्रामे जो वही रहियो आहे।